अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअज़वाजिहि वअस्हाबिहि वउलमाए उम्मतिहि वसुलहाए मिल्लतिहि वअहले सुन्नतिहि अजमईन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम आया सचिया मुझे मारो चलब घोर में फसी पहर पुनल जाम जी मुझा ने से ने नठरियाम पोए गूंदरा सब विसरियाम सुखन शाखों कढ़ियों हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल पीर तरीक़त रहबर शरीयत अलहाज किबला सई सैयद राज़िक शाह बुखारी दामत बरकातुहुल मेहमानी जी वकार पीर तरीक़त रहबर शरीयत किबला साईं सैयद मोहम्मद हनीफ शाह बादशाह साईं ज़फ़र शाह बादशाह राशदी या जेके भी सादात किराम हैं मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम जी वकार मेहमानान गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाई हर साल जियां हिन साल बि ॻोठ मोहम्मद हाशिम जत जे आशिक़न मोहतरम जनाब आजा ग़ुलाम मोहम्मद जत आजा मास्टर मोहम्मद ईसा जत जी निगरानी में वॾे शान शौक़ सां ॿिन्ही जहाननि जे सरदार जो मीलाद मल्हायो दुआ ॾींदा आहियूं असांजे माइटनि जी इहा मोहबत
मदीने वाले मीर जी बारगाह में रब कबूल मंजूर। दोस्तों, रब्बिल अव्वल जी आज आखिरी तारीख, अल्हम्दुलिल्लाह हर साल साईं जो मीलाद वधे थो। हिन साल अगे ॿ टे, हिन साल चार भी प्रोग्राम थिया ऐं नयूं जई गले ते असर, सीने ते घटि वधि पानी, खाधा, सफ़र। कल रात थोड़ो गले ते असर हो त किरमूं शुरू कई। पुठियां ॿ माण्हू उथिया, जो मौलवी जो आवाज़ वेठल आहे, हलूं था घर। आउं वरी ॿ टे सलातूं पढ़ंदो आहियां जंहिंजो मीलाद 5 मिंटनि खां पोइ महिरबानी थी वई। मूं अञा पोयां को बीड़ी सिगरेट पान खाधो, आवाज़ मुंहिंजो खुली वियो, छो हाणे ॿियो मौलवी वेठो आहे, हलो त ॿुध। दोस्तों, टाइम काफ़ी थी चुको आहे। मूं अवां जी ख़िदमत में मीलाद शरीफ़ जे मौज़ू ते जेका रब करीम बेहतरीन आयत करीमा नाज़िल फरमाई, जंहिंमें रब खुल्लम खुल्ला असांखे एहसान जतायो, उन्हीं जो तर्जुमो तफ़सील अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अवां सॼी जमात खे अर्ज़ आहे त मदीने जे साईं फरमायो, ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो, मुसलमानो, जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वियो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ने मोकिलियो, जेका सलात असां तव्हांजे अॼोके बाबरकत प्रोग्राम जो सींगार। हिक आयत जी तशरीह, ॿियो मीलाद मल्हाइण जी फज़ीलत क़ुरान हदीस जी रोशनी में। उन खां पोइ मदीने वारा साईं दुनिया में कीअं आया, अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह से फरमायो त ईमान वारो, तव्हां ते तव्हांजे रब वॾो थोरो फरमायो। रस्ता कयो रब, थोड़ा त तव्हांजा तमाम घणा आहिनि। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। तूं पाण चो तवी त ॻण पखई परे, पर आशिक चवंदा समूंड जो पाणी मस करे विझो, दुनिया जा सारा कलम डुबण कलम करे विझो। इंसान सब लिखण शुरू कन, पन्नू ज़मीन जेॾो हुजे, मस खुटी वेंदी, कलम टुटी वेंदा, पन्नू भरजी वेंदो, माण्हुनि जूं उमिरूं ख़त्म थी वेंदियूं। न अल्लाह जा एहसान ॻणी सघंदा, न लिखी सघंदा। वाह जो तर्जुमो कयो आहे शाह साहब रहमतुल्लाह अलैह। फरमाए जो थोरन मथे थोरा, मूं ते मार जा।
थर में वारी थोरी तंहिंखां घणेरा पो भलायूं ॿिया भेरा मां घणे घणी दस केतिरा हाणे एहसान त खोड़नि पर उन सां गॾु वरी जेको रब ॿियो आर्डर फरमायो वअम्मा बिनिअमति रब्बिका फहदिस हाणे मुंहिंजा थोरा ॻायो लायो ख़ुशियूं मल्हायो हर थोरे ते ख़ुशी कयो अल्लाह पाक असां खां 5 वक़्त नमाज़ बि सही कान थी पढ़जे ये थर जी वारी खां बि घणा आहिनि कीअं तुंहिंजा एहसान ॻणींदासीं कीअं गुण ॻाईंदासीं कीअं ख़ुशियूं मल्हाईंदासीं अल्लाह से असांखे वरी आसान तरीक़ो कढी ॾिनो ठीकु आहे हर एहसान न ॻायो हर एहसान हर गुण जी ख़ुशी तव्हां नथा मल्हाए सघो त पोइ मां तव्हांखे जेको पंहिंजो महबूब ॾिनो आहे पंहिंजो हबीब ॾिनो आहे उहो अहिड़ो थोरो आहे जो सभिनी थोरनि जो सरदार आहे वॾो थोरो आहे जंहिंजे सदके मां ॿिया थोरा कया आहिनि उहो थोरो जंहिंजे दर तां सभु थोरा तव्हांखे मिलिया मुहम्मद जिगर खां ही सब कुछ मिलियो कसम खुदा जो खुदा खुद मिलियो मुहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो कसम खुदा जो खुदा खुद मिलियो मोहम्मद जे दर खां अल्लाह पाक फरमायो ईमान वारो हाणे इहो मुंहिंजो जेको वॾो थोरो आहे इन थोरे खे ॻायो इन थोरे जा थोरे जूं ख़ुशियूं मल्हायो शुक्राना अदा कयो तव्हां मुंहिंजे महबूब जा मीलाद पढ़ो मुंहिंजे हबीब जा जलसा कयो मुंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधायो ऐं ॿुधो मां रब सम्झंदुसि अवां मुंहिंजा सभु थोरा लाहे छॾिया दोस्तों जी हदीस पाक में आहे त माउ पीउ जा थोरा माण्हू लाहे कोन थो सघे रहिजी था वञनि पोइ माउ पीउ गुज़ारे विया हाणे छा करे हदीस पाक में आहे सूमर जे ॾींहुं पंहिंजी माउ ऐं पीउ जे कब्र जी वञी ज़ियारत करे रब लिखी छॾींदो हिन माउ पीउ जा हक़ अदा करे छॾिया अल्लाह पाक फरमायो मुझे महबूब जा जलसा कयो भत विरायो मिठाइयूं विरायो खुशियूं कयो जलसा कयो मां रब मन चवंदुसि तव्हां मुंहिंजा सभु थोरा लाहे छॾिया हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि रब थोरो जतायो उनजी हिकिड़ी वजह अल्लाह से फरमाए तो रसूलम मिन अनफुसिहिम वॾो अवां ते थोरो इहो आहे जो मुंहिंजो हबीब आहे नूर मूं नूर पैदा फरमायो अवां जी आसानी जे लाइ मां पंहिंजे महबूब जे नूर खे अव्हां वारी सूरत में अव्हां वारे लिबास में मोकिलियो इहो मां रब जो अव्हां मोमिननि ते थोरो आहे जे मुंहिंजो हबीब नूर वारी सूरत में अचे हा नूर अचे हा न अव्हां
कुरान सिखी सघो आ न हदीस सिखी सघो आ न मुझे हबीब जी कचेरी में वेही सघो आ न मुझे महबूब करीम सां गॾु वेही सघो आ यो रब जो अवां मोमिनन ते वॾो थोरो आ जो अवां खे मां महबूब ॾिनो नूर पर अवां जे लिबास में के माण्हू चवनि था सुन्नी मदीने जे साईं खे बशर मञीनी कोन असांजा हज़ारों किताब को हिकिड़े किताब जो हवालो पेश करे असां साईं खे बशर नथा मञूं असां मञूं था बिल्कुलु साईं बशर आहिनि असल नूर आहिनि लिबास बशरियत में साईं जो नूर ठकजी हाणे ॿियनि में असल फ़र्क़ु ही आहे तो हू चवनि था नारे तकबीर नारे रिसालत मशाइख़